بسم الله الرحمن الرحيم الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه والصلاة والسلام على نبينا محمد وآله. هي الدروس الرمضانية جيكو أساجو هروز درس واجهي ناو حسواه أجو چاهي جيكو پهران قسم شروع ياسين في بقية أقسام الناس في صيام وأحكام القضاء جيكي مانو روزا رکھے سگن تھا جا نٿا رکھے سگن ऐं उन्हनि जो उज़ुर छा आहे ऐं उहो उज़ुर जेको आहे कीअं ख़बर पवंदी ऐं उन जो क़ज़ा कीअं थींदो उन जे बदिले में रोज़ा कीअं रखिबा उन जो शुरू कयूं था इंशा अल्लाह। हीअ जेको आहे अॼु जेको असीं शुरू था कयूं जेके नमूना सत नमूननि जो असीं ॿुधायो त जेके अहिड़े कहिड़ा माण्हू रोज़ा रखे सघनि था या नथा रखे सघनि उन्हनि जो असीं तफ़सील ॿुधायूं था इंशा अल्लाह। हिते जेको हिकिड़ो नमूनो असीं ॿुधायूं था जेके औरत हाइद हुजे महीने वारो जंहिं औरत खे हुजे उहा छा करे जेके रोज़ो रखे या न रखे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस में फरमायो नबी फी निसा मा रअयतु मिन नाक़िसात औरतुनि जे बारे में नबी करीम चए थो मा रअयतु मिन नाक़िसात अक़लिन व दीन अذهب लिलुब्बि الرجل الحازم من इहदाकुन। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो त मां औरतूं जेके ॾिठियूं आहिनि उन्हनि जो दिमाग़ अकुल घटि आहे ऐं दीन बि घटि आहे ऐं मर्दनि खे केॾा न बि पका हूंदा केॾा न बि दिलेर हूंदा पर उन्हनि खे औरतूं जेके आहिनि उन मर्दनि खे झुकाए थी हुजनि। इहो नबी जो हदीस आहे। त औरतुनि चयो कुलना वमा नुक़सानु अक़लिना व दीनिना या रसूलल्लाह औरतुनि जो या रसूलल्लाह त असांजो दीन छो खुटल आहे असांजो अकुल छो खुटल आहे। इहो औरतुनि खे नबी करीम तकरीर करे ॿुधाए पियो तबलीग करे पियो त उन्हनि पुछो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा चयो उन्हनि खे अलैस शहादतुल मरअह मिथल निस्फ़ शहादत रजुल। क़ुर में अलाह साईं चए थो त जे ॿ शाहिद हुजनि मर्द हुजनि त ॿ हुजनि अलाह नबी करीम उन्हनि खे ॿुधाए थो पर जे औरत यानी जे हिकिड़ो मर्द आहे हिकिड़ी औरत हिकिड़ो मर्द आहे सिर्फ़ु त पोइ ॿ औरतूं आणे यानी मर्द जे जॻह ते ॿ औरतुनि जो शहादो अलाह साईं क़बूल करे थो पोइ थींदो हिकिड़े मर्द जेतिरो तंहिंजे करे त हिननि जो दीन इहो खोट आहे। त कुल या भला क़ाल फ़ज़ालिकुन नुक़सानु अक़लिहा चए हिन जो जेको दिमाग़ ऐं अकुल जेको आहे इहो इन जे करे घटि आहे। इज़ा हादत नबी करीम चए थो वरी उन्हनि खे चए थो दीन छो खुटल अथनि अलैस इज़ा हादत लम तुसल्ली वलम तसुम त जे महीने वारो औरत खे अचे थो त पोइ हुन रोज़ो रखे थी ऐं न निमाज़ पढ़े थी। फ़ज़ालिक नुक़सानु अक़लिहा अलैस इज़ा हादत लम तुसल्ली वलम तसुम त नबी करीम चयो हिननि जो जेको दीन खुटल जेको नबी करीम चयो छाजे लाइ त हू जे महीने वारो अचेसि थो त न रोज़ो थी रखे ऐं न निमाज़ थी पढ़े। कुल न भला क़ाल फ़ज़ालिक नुक़सानु दीनिहा। इहो सही बुख़ारी मुस्लिम में हदीस आहे त नबी करीम चयो औरत जो दिमाग़ बि घटि आहे ऐं दीन बि घटि आहे। त हैद जेको औरत जो जेको हुन खां मजबूरी थी अचे पंहिंजे ख़ुशी सां त कोन थो अचेसि ऐं इहो आहे हिकिड़ो खून औरत मां निकिरे थो ऐं जे हुन ॾिठो त हाणे इहो खून अचे थो त रोज़ो खणी हुजेसि अधु ॾींहं में या खणी मग़रिब खां थोरो बि अॻु में हुजे त हुनजो उहो रोज़ो न थींदो उहो रोज़ो ॻणे एतिरा ॾींहं पोइ वरी हुनखे रखणा पवंदा ऐं उहे ॾींहं ॻणे खणी हिकिड़ो ॾींहुं हुजे या 10 ॾींहं हुजनि त पोइ शवाल में या कहिड़े महीने में ऐं वेंदे शाबान ॿिए ताईं उनखे इहो रखिणो पवंदो इहो वाजिबु आहे उन ते। ऐं जे ॾिठई त मां ठीकु थी वियसि यानी महीने वारो होसि 2-3 ॾींहं रमज़ान में पर रमज़ान में हुन ॾिठो त हाणे मां कुझु ठीकु थी वई आहियां त जे हुन माज़रत जे औरत मिसलन ॾिठो त हाणे मां ठीकु थी वई आहियां ऐं हींअर मां रोज़ो रखे सघां थी पर इहो ठीकु थियण जो ॾिठई फजर खां पोइ त पोइ उहो रोज़ो उनजो कोन थींदो ॿिए ॾींहुं उनखे रोज़ो रखिणो पवंदो। इहो बि ख़्यालु करे इंसानु पंहिंजे घर वारनि खे सभु कंहिंखे भेनरूं आहिनि ऐं घर वारे उन्हनि खे सम्झाए छो जो के माण्हू चवंदे त बसि हाणे फजर खां पोइ जो तो ठीकु थी वई त पोइ हाणे रोज़ो रखंदा ईअं न थींदो छो जो हींअर ॾींहुं टाइम गुज़री वियो त उनखे वरी उहो ॾींहुं ॻणणो पवंदो पोइ रखिणो पवंदो। पर उलमा चवनि था जे राति जो ठीकु थी वई ऐं फजर खां अॻु में ठीकु थी वई त उहा रोज़ो रखे सघे थी उनखे झल न आहे उहा रोज़ो रखे सघे थी
खणी अञा वेहती न हुजे, खणी अञा गुस्ल न कयो हुजेसि, पर हुन जो खून बीही वियो त उन जो रोज़ो थी सघे थो। ऐं इन जो बि दलील आहिनि, छो जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हदीस में अचे थो, आइशा रज़ियल्लाहु अन्हा कान नबी सल्लल्लाहु यस्बिहु जुनुबन मिन जिमाइन गैर इह्तिलाम थुम्म यसूमु फी रमज़ान। सही बुखारी मुस्लिम में आहे त नबी करीम घर वारनि सां सुम्हंदो हो, पोइ फजर जी अज़ान अची वेंदी हुई, पोइ वञी ऐं रोज़ो में बि हूंदो, पोइ गुस्ल कंदो हो। त यानी इहो दलील थी वियो त औरतूं बि क़ियास ते जीअं शरीयत में असीं ॿुधो त शरीयत जेकी दीन इस्लाम चइनि शयुनि ते ठहियलु आहे, क़ुर, हदीस, क़ियास, इजमा उलमा, इहे 4 शयूं आहिनि। क़ियास ते नबी करीम इहो इन जे क़ियास ते त हीअ जेके औरतुनि खे महीने वारो ख़तमु थो थी वञे राति जो ऐं फजर जो अॻु में मानी धानी खाए थी ऐं ठीकु थी वञे त उहो रोज़ो रखे सघे थी, खणी गुस्ल फजर खां पोइ करे। इहो इन्हनि जो मसइलो। ॿियो नुफ़सा उल हैद फी जमीअ मा तक़द्दम। हाणे जेके ॿार जेके माण्हू औरतुनि ॿार थिए थो या ॿार पैदा थिए थो त उहे छा कनि, त अल्लाह ताला चए थो फ़इद्दतु मिन अयामिन उख़र। जे हुनखे यानी विलादत थी थिए त उनखे छा करणो खपे, या हाइद आहे त उनखे अल्लाह ताला इहो क़ुर में जेका त उनखे अॻिते ॿिया ॾींहं कुझु तरसी पोइ वरी रखे। त इहा हदीस में अचे थो आयशा रज़ियल्लाहु अन्हा अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल अल हैद तक़दी अस्सौम वला तक़दी अस्सलाह। जेके बि हाइद आहे या नुफ़स आहे या ॿार ॼणो त उन जेकी आहे रोज़ो उनखे रखिणो पवंदो ऐं निमाज़ उनखे नाहे यानी इआदत उनखे करणी पवंदी। उम्मुल मोमिनीन आयशा चयो त कान युसीबुना ज़ालिक फनुअमरु बिक़ज़ाइ अस्सौम वला नुअमरु बिक़ज़ाइ अस्सलाह। इहा रिवायत सही मुस्लिम में आहे त नबी करीम असांखे रोज़ो चवंदो हो त इहो रखो, तव्हां ते इहो कर्ज़ आहे, बाक़ी निमाज़ न। हिन में इहो बि अचे थो त असीं हिन दर्सनि में असीं सभु तफ़सील करे ॿुधायूं था त सभु कंहिंखे का न का इन में का शइ जी ज़रूरत पवंदी। त जे माई ॿार ॼणियो या पेट सां आहे ऐं कमज़ोर थी थिए, जे रोज़ो रखे थी ऐं हिन जो पेट में जेको ॿार उहो बि कमज़ोर थो थिए, त पोइ छा करे। हिते उलमा जो क़ौल आहे त हदीस अनस बिन मालिक अल कअबी उहो हदीस अचे थो त रज़ियल्लाहु अन्हु क़ाल क़ाल रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्न अल्लाह वदअ अन मुसाफ़िर शत्र सलाह। त नबी करीम चयो त ॾिसो मुसाफ़िर खे अल्लाह ताला रुख़्सत ॾिनी अधु निमाज़ घटि थी। व अन अल मुसाफ़िर वल हामिल, मुसाफ़िर ऐं पेट वारी औरत, वल मुर्दिअ ऐं जेके थञ थी प्यारे ॿारनि खे, मुर्दिअ सौम औ सियाम। इहो रिवायत 5 किताबनि में जेके सिहाह सित आहिनि उन्हनि में सभिनि में, सिर्फ़ु इब्न माजा में कोन्हे, ऐं हदीस सही आहे। इन मां असांखे छा सम्झ में अचे थो त इंसान जेकी औरत जेकी सम्झे थी त मां ॿार खे थञ ॾियां थी या मां पेट सां हा, त जे मां रोज़ो रखां थी त मां कमज़ोर थी थियां, त पोइ इहो उनखे इजाज़त आहे त रोज़ो न रखे हाली फ़िलहाली जेसि ताईं ठीकु थिए ऐं हुनखे ताक़त सम्झे, त छो जो बीमार न थी वञे या ॿार जेको पेट में अथसि उनखे का तकलीफ़ न थिए। इन में इहे बि हुकुम असीं ॿुधायूं तफ़सील मुख़्तसर करे त जेके इंसान कहिड़ो बि हुजे त खणी मर्द वञे थो कंहिं कम ते, मिसाल कहिड़े कम ते, ऐं ॾिसे थो त मूंखे हींअर मजबूरी आहे, मूंखे रोज़ो भञिणो थो पए, त उनखे उलमा चवनि था त रोज़ो भञी सघे थो। मिसाल जेके फायर वारा कमु था कनि, जेके बाहि लॻी वई किथे कंहिं घर में किथे बंगले में या का शइ, त उन्हनि खे बाहि विसाइण जे लाइ ताक़त न हूंदी जेसिताईं रोज़ो भञे, त उलमा जो क़ौल आहे त उहो रोज़ो भञी सघे थो। छो जो माण्हुनि खे बचाइणु ऐं उन्हनि जी मिल्कियत बचाइणु हिकिड़ो फ़र्ज़ु आहे। अञा हिकिड़े जेके तारू आहिनि माण्हू जेके तरी के लालचा ॿुॾी वई आहे माण्हू, तारू ॿुॾनि था, पोइ उहे जेके माण्हू उन्हनि खे कहिड़ो बि हुजे उन्हनि खे बचाइण जी कोशिशि करे थो, त उहो बि रोज़ो भञी पोइ त अंदरि वेंदो। ईअं रोज़े सां हू कमज़ोर थींदो, कमु न करे सघंदो, उनखे बि इजाज़त आहे भली अधु ॾींहं में बि रोज़ो भञी सघे थो। या को घर किरी थो पए अलाह न करे कंहिंजे मथां, त उहो माण्हू खे अंदरां कंहिंखे कढिणो आहे या कीअं तकलीफ़ में आहिनि, त उन्हनि खे बि रोज़ो जे रोज़ो भञिणो पए त भली ओॾी महिल खाइनि ऐं पीअनि, पोइ उहो भली पंहिंजो कमु कनि। इहे हुननि ते का शइ न आहे। ऐं उहो ॾींहुं जेको गुसी वियो न, त उहो रमज़ान खां पोइ उन्हनि खे रोज़ो रखिणो पवंदो, छो जो इंसान खे बचाइणु हिकिड़ो फ़र्ज़ु आहे ऐं अलाह जो कर्ज़ु थी थो वञे, ऐं इहो पोइ माण्हू करे सघे थो। उहो उलमा जो क़ौल आहे उहो यल्ज़महु क़ज़ा मा अफ़्तर। खणी हिकु ॾींहुं भॼे, 2 ॾींहं भॼे, जेतिरो हुनखे हुजे ज़रूरत, पोइ उनखे उन ते कुझु कोन्हे, उहो रोज़ो वरी अॻिते रखे सघे थो।
या जेके जिहाद ते माण्हू वञनि था, जंग ते था वञनि, लड़ाई आहे कीअं, उहे जे हींअर रोज़ो रखंदा त हू कमज़ोर हूंदा त पोइ दुश्मन हुननि ते हावी थी वेंदो। त हिते बि त इन्हनि खे बि इजाज़त आहे त रोज़ो छोड़नि, छो जो इहो असांखे सुनत मां काफ़ी जॻह हदीसनि में मिले थो त नबी करीम जंहिं महिल पाण फ़ौजुनि सां वेंदो हो, रमज़ान जे महीने में घणियूं जंगियूं थींदियूं हुयूं त उते बि जीअं रिवायत सही मुस्लिम में आहे त अबी सईद ख़ुदि रज़ियल्लाहु अन्हु चए थो साफ़रना मअ रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इला मक्का व नहनु सियाम, जब मक्को फ़तेह थियो रमज़ान में त नबी करीम साहब जे मके जे वेझे आया फसियाम फनज़लना मंज़िलन फ़क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नकुम क़द दनवतुम मिन अदुविकुम, नबी करीम चयो तव्हां हाणे दुश्मन जे वेझे हो, अदुविकुम वलफ़ित्रु अक़वा लकुम, ऐं जेको तव्हां रोज़ा हींअर भञंदो ऐं खाईंदो पीअंदो त तव्हांखे ताक़त थींदी, ऐं जंग में लड़ाई में इंसान खे इहा शइ खपे थी। त इहा हिकिड़ी रुख़्सत आहे, इहा हिकिड़ी रुख़्सत आहे। इंसान जंग ते जिहाद ते वञे थो त इहो इंसान जे रोज़ो भञे भली, जे नथो रखे त बि ठीकु आहे राति खां वठी, ऐं जे रोज़े अधु में भञे थो त बि उन ते ॾोह न आहे, पोइ उहो रोज़ो उनखे रखिणो पवंदो। जीअं हदीस में बि अचे थो, उहा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त इन्नकुम मुस्बिहून अदुवकुम, इन्नकुम मुसब्बिहु अदुवकुम, अॼु सुबुह तव्हांखे दुश्मन तव्हांखे मुंहं में हूंदो, वलफ़ित्रु अक़वा लकुम फ़फ़्तिरू, ऐं जेको रोज़ो न रखंदो उनखे वधीक ताक़त थींदी, तंहिंजे करे तव्हां रोज़ो भञो। वकानत अज़्म, ऐं इहा हिकिड़ी नबी करीम जी तरफ़ां इहा सही मुस्लिम में हदीस आहे त हिकिड़ी ताक़त थिए जिहाद ते इंसान खे, त इहे हिकिड़ो इजाज़तूं आहिनि इंसान खे इहो शयूं करे सघे थो। जीअं वकानत अज़्म सहाबी चयो त यानी हिकिड़ी असांखे नबी करीम हिकिड़ी ख़ुशख़बरी ॾिनी त रोज़ो भञोसीं त असांखे ताक़त थी त दुश्मन खे असीं लड़ी सघूं। ऐं इन में उलमा के पुछंदा त यार ही मुसाफ़िर हा एतिरो निकिता आहिनि मदीने खां मके ताईं जिहाद ते इहो रोज़ो कीअं पिया रखनि, छो जो नबी करीम कोन झलींदो हो पहिरियां, त जेके माण्हू सफ़र में रोज़ो रखे सघे थो त भली रखे, पर हाणे जिन लड़ाई जो टाइम थो थिए त पोइ हुननि खे चई त हाणे तव्हां भली तव्हां, छो जो हू हुनखे इजाज़त अॻु ई हुई सफ़र जी इजाज़त हुननि खे हुई अॻु में रोज़ो, यानी जे न रखंदा त बि ख़ैरु, पर साहबी रखंदा, तंहिंजे करे नबी खे हुननि खे चयो त तव्हां हाणे भली रोज़ो छोड़ियो, छो जो हाणे जंग थी शुरू थिए, त इहा हिकिड़ी इजाज़त आहे। जीअं मरीज़ खे इजाज़त आहे या वॾे माण्हू खे उहो बि इजाज़त आहे, उहो नथो सफ़र में नथो रखी सघे त भली ख़ैरु आहे, उहो उनखे पोइ जंहिं महिल पंहिंजे मुल्क मोटे त उहो पोइ रखी सघंदो। ऐं इहे त हिकिड़ी ज़ाहिरूं शयूं जेके आहिनि इंसान रोज़ो भञंदो या न रखंदो, पर हिकिड़ी शइ लिकियल शइ हूंदी आहे, जीअं औरत खे महीने वारो अचे थो उहा त कंहिंखे कान ॿुधाईंदी, त उहा उनखे जे असां सेखारींदासीं पंहिंजे धीअरुनि खे भेनरुनि खे त उहो सिखियल हूंदियूं त उन्हनि खे कॾहिं रोज़ो रखिणो आहे, कॾहिं भञिणो आहे, कॾहिं इहे असां ते फ़र्ज़ु आहे। जे असां न सेखारींदासीं त इहो असां ते ॾोह, इहो हुननि जो ॾोह असांजे गले में पवंदो, छो जो औरतूं त शर्म खां न ॿुधाईंदियूं मर्दनि खे। जेको को इंसान कंहिंखे बचाए थो पाणीअ मां या कंहिं घर मां या कंहिं बाहि मां, त उहो त ओॾीमहिल कंहिंखां फ़तवा कोन वठंदो त हाणे मां रोज़ो भञा त पोइ मां हीउ कमु कयां, हिकिड़े इंसान खे बचाइणो आहे उहो रोज़ो भञे, उनखे जे ख़बर हूंदी त ही इल्मु छा आहे त उहो पाण रोज़ो भञी ऐं उहो इहो कमु कंदो। ईअं औरत बि जे महीने वारो ईंदुसि या बीहंदुसि त उनखे सभु शइ ख़बर हूंदी त केॾीमहिल छॾिणो आहे, केॾीमहिल रखिणो आहे, ऐं केॾीमहिल मां माज़ूर आहियां। बाक़ी वञी बचा जंहिं माण्हू ॾींहं छॾिया रोज़ा न रखियनि त उहे केतिरा रखनि, कीअं रखनि, कॾहिं रखनि, त इहो उलमा जो इन में क़ौल आहे त जे ईद खां पोइ रोज़ो ईद में नाहे रखिणो, पर ईद खां पोइ जे इंसान जी ताक़त आहे त जल्दी रखे छॾे, छो जो अलाह ताला चए थो फ़इद्दतुम मिन अय्यामिन उख़र, बसि जेॾीमहिल इस्तिताअत हुजेसि जल्दी रोज़ो रखे, छो जो हीउ हिकिड़ो कर्ज़ु आहे। त ठीकु आहे, जे सॼो महीनो न रखियो हुजेसि त उनखे सॼो महीने जेतिरा ॾींहं रखिया हुजनि, 30 ॾींहं माण्हू रोज़ा रखिया त हिनखे 30 ॾींहं रखिणो हुजे, 29 हुआ त 29 हिनखे रखिणो हुजे, या खुटल हुजनि या वधीक हुजनि। ऐं उन में उलमा चवनि था त जल्दी रखे, छो जो इन्हनि खे ख़बर कान्हे त वरी छा थो थिए, थी सघे जल्दी रमज़ान बि अची वञे या हिनखे मौत अची वञे, इहो बि इंसान एहतियात करे, इन जो बि इहो ख़तरो आहे। ऐं इनखे इजाज़त आहे जेतिरी बि देरि भली हिकिड़ो महीनो तरसे 2 महीना वेंदे शाबान ताईं हुननि खे उलमा चवनि था त इजाज़त आहे त
त उहो भली उहे यानी पोइ रखे रजब में रखे शाबान में जेतिरा ॾींहं उनखे खुटल आहिनि छो जो अलाह ताला चए थो फ़इद्दतु मिन अय्यामिन उख़र त इन में इहा इजाज़त आहे त थोरो देरि करे रखे थधि अचे या कीअं थधनि ॾींहंनि में या कीअं कंहिंखे मज़ूर हणूं उहो छा करे सघंदा त उहो त एसियुनि जे हेठां त कोन वेठा आहिनि त तंहिंजे करे के थधनि ॾींहंनि में अचे माण्हू रखे सघंदो उहे तरसाए सघंदो इहे नेमी बि इजाज़त अचे जो आइशा रज़ियल्लाहु अन्हा असांजी अमड़ चए थी कान यकून अलैया सौम मूं ते कर्ज़ हूंदो अॻे रमज़ान जो फमा अस्ततिअ अन अक़दीह इल्ला फ़ी शाबान अचे शाबान में मां पूरो करे उहा ॾींहं जेके मूंखां खुटल हूंदा रखंदसि इहो सही बुख़ारी जी रिवायत आहे त इंसानु इहो कोशिशि करे त ॿियो रमज़ान न अचे छो जो इन में थी सघे मौत बि अची सघे इंसान खे ख़बर कान्हे मौत अची सघे थो या वरी ॿियो रमज़ान अची थो वञे पोइ छा करे सघंदो उहा ॾींहं अॻियां बि कोन रखिया अथसि वरी ॿिया बि ईंदसि उलमा जो क़ौल के काफ़ी आहे त जे ॿियो रमज़ान बि अची वियो अञा अॻे रमज़ान जा तोखे 5 ॾींहं 10 ॾींहं आहिनि त उहे बि तोखे कर्ज़ु रखिणो पवंदो पर पोइ रोज़े सां इताम यानी हिकिड़ी मिसकीन खे बि मानी खाइणी पवंदी त इहो बि इंसानु यादि करे छॾे जो हिकिड़ो रमज़ान सॼो गुज़री वियो वरी ॿियो बि अची वियो त पोइ तोखे ॾंड बि भरिणो पवंदो रोज़ो बि रखिणो पवंदो पर का बीमारी आहे पोड़प आहे ऐं जेको इंसानु सफ़ा कमज़ोर आहे ऐं रोज़ा न पियो रखे चए मथां ठीकु थिया मथां ठीकु आहे ऐं मरी वियो पोइ हाणे छा करे त इहो इंसानु जेको न अलाह ताला इन जे बारे में असांखे छा चयो ऐं असांखे छा करिणो खपे मिसाल हिकिड़ो रमज़ान में इंसानु रोज़ो न रखियो इस्पताल में दाख़िल थियो बीमार हो त सॼे रमज़ान में बीमार हो पोइ हाणे उनखे मौत अची वियो त हाणे छा करे त हिते उलमा जो क़ौल आहे छो जो दलीलनि सां त उनजे पोयां जेके उनजा वारिस आहिनि उहे रोज़ा रखनि आनहू जेके ॾींहं 30 ॾींहं गुसाइनि त 30 ॾींहं हिकिड़ो माण्हू रखे सघे थो या 30 माण्हू हुजनि पुट हुजनि सोट हुजनि सभु को हिकिड़ो ॾींहुं रखे त इहो उनजो सॼो महीनो पूरो थींदो छो जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो मन मात व अलैहि सियाम साम अन्हु वलियुहु जेको मरी थो वञे ऐं उन ते रोज़े जो कर्ज़ु आहे त उनजे पोयां जेके माण्हू उहे उन्हनि ते फ़र्ज़ु आहे उहे रखनि इहो मुतफ़क़ुन अलैहि सही बुख़ारी मुस्लिम ऐं अञा वरीस जेके आहिनि जा माइट जेके आहिनि इहे त इन में इन जो हुकुम इहो आहे इन में इहो बि इजाज़त आहे भला औलाद निभागा नथा पीउ जे बारे में रोज़ा रखनि त उन जा मस्जिद जी जमात जेकी आहे या प्यारा जेके दोस्त उहे रखे सघनि था इहो क़ौल आहे इमाम बुख़ारी जो ऐं हसन बसरी जो त उन जे पोयां माण्हू रखे सघनि था ऐं उहे जमात ठाहिनि मस्जिद में 30 माण्हू आहियूं 30 हिकिड़ो ॾींहुं रोज़ो रखूं त सभु हुनजो थी वेंदो इहो हुनजो कर्ज़ु लही वेंदो मिसाल हुनजो औलाद नथो रखे त उहो जे इहो बि न आहे औलाद बि नथो रखे ऐं हुनजे पोयां जेके जमात आहिनि जेके दोस्त आहिनि प्यारा आहिनि उहे बि नथा रखनि त हाणे छा कजे इहे बि हिकिड़ो मसइलो आहे शरई त हाणे छा कजे त एतिरो उहो उलमा लिखियो आहे त पोइ जे 30 ॾींहं त 30 मिसकीननि खे उनजे पोयां जेके वारिस आहिनि उहे मिसकीननि खे मानी खाराए छॾनि त जा उनजी मिल्कत मां जे मरी वियो हुजे त उनजी मिल्कत मां कढी ऐं उहो कढी ऐं अधु सेर खां मथे हुजे चांवर या अन्न उहो ॾेई छॾनि त उहो मिसकीननि उनजो रोज़ो उहो पूरो थी वेंदा इहे जेके खुटल ॾींहं हुआ यानी इहा इनशा मसइलो सवलो सम्झी वियासीं जे मिसाल हिकिड़ो माण्हू मरी थो वञे 30 ॾींहं उन ते रोज़ो रखिणो आहे त उनजा औलाद रखनि हिकिड़ो रखे या सभई रखनि या उहे हिकिड़े ॾींहं में सभई रखनि त ॾींहं पूरा थी वञनि त इहो बि थी सघे थो या मस्जिद जी जमात आहे उहे रखनि था उन जे बारे में त उहो बि थी सघे थो जे ईअं बि केरु नथो करे सघे कंहिं न कंहिं वजह सां या के यानी मुश्किलात आहे ॾुख गर्मी आहे नथो करे त पोइ इंसानु छा करे इन वजह में इंसानु छा करे पोइ उनजी जेकी विरसत मां ज़रूरु काशे छॾे वियो हूंदो घर पैसा मिल्कत त उन पैसनि मां कढी पोइ उनखे 30 मिसकीननि जे लाइ माण्हू इताम करे छॾे ऐं मिसकीननि खे खाराए छॾे त उहो हुनजो हिकिड़ो फितर इनशा अल्लाह पूरो थी वियो ऐं मिसकीन जो हुनजो जेको कर्ज़ु लही वियो छो जो रोज़ो हिकिड़ो कर्ज़ु आहे त इंसानु कोशिशि करे त ॾींहं न घुसाए जे घुसाए थो त रमज़ान खां पोइ जल्दी पूरा करे जे रमज़ान खां पोइ मिसाल बीमार हो सफ़ा मरी वियो त पोइ उन्हनि जे औलाद खे अमानत आहे त उहे रोज़ो रखनि उन पीउ जो जे उहे बि नथा रखनि त भला उनजा दोस्त प्यारा अलाह वारा जेके हूंदा उहे रखनि मिसाल 30 ॾींहं आहिनि त हिकिड़ो माण्हू खे सभिनि ते वज़न न रखनि सभई रखनि हू चए यार मां 2 ॾींहं रखंदुसि हू चवंदो मां 1 ॾींहुं रखंदुसि त हुन ग़रीब जो हिकिड़ो कर्ज़ु लही वेंदो इहो हिकिड़ो
ही जेके अहकाम आहिनि असीं छो था तफ़सील करे दुरूस रमज़ानिया, छो जो सुवाल सभु तई ईंदा त हीअ थियो त हीअ छा कयूं, हाणे छा थियूं। हीअ दुरूस जेको आहे न इंसानु सिखी वेंदो, पंहिंजी ज़िंदगी जे लाइ हिकिड़ी शइ हुन वटि पई हूंदी, कॾहिं बि क्लिप ॿुधी ऐं सम्झी वेंदो। अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए त हीअ इल्मु असीं मुंतशिर करे छॾियूं, नंढनि वॾनि खे सेखारियूं, पंहिंजे घर वारनि खे सेखारियूं। छो जो इल्मु हिकिड़ो हथियार आहे, इंसान जे हथ में हथियार हूंदो त उहो लड़ी सघंदो, हली सघंदो, ऊंदहि में रोशनी आहे। अलाह ताला असांखे तव्हांखे इल्मु नाफ़िअ ॾिए ऐं ख़ुलूस नियत ॾिए। هذا والله أعلم وصلى الله على سيدنا محمد.